अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़ति वल वक़ार सल्लल्लाहु व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़फ़िर्रू इलल्लाह इन्नी लकुम मिन्हु नज़ीरुम मुबीन सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरो, मालिक करीम असां सभिनी जी हाज़री पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह जे पाक क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मजां सूरह ज़ारियात जी आयत नंबर 50 तव्हां जे साम्हूं हिन फ़क़ीर तिलावत कई। इन आयत में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक पैगंबर सोने नबी जे ज़रिए पंहिंजे बाननि खे पाण ॾे सॾियो आहे। अल्लाह पंहिंजे बाननि खे पुकारियो आहे, पंहिंजे दर ते अचण जे लाइ सॾियो आहे, पर ज़बान सोने नबीअ जी। फ़फ़िर्रू इलल्लाह, पोइ डोड़ी अचो अल्लाह ॾे, भॼी अचो अल्लाह ॾे, तकड़ा अचो अल्लाह ॾे। इन्नी लकुम मिन्हु नज़ीरुम मुबीन, बेशक मां तव्हां ॾे चिट्टो पिट्टो ड्रेजारींदड़ बणिजी आयो आहियां। पाक पैगंबर फरमाए थो, इंसानो आओ अवां ॾांहुं अल्लाह जे तरफ़ां ड्रेजारींदड़, पधरो ड्रेजारींदड़ बणिजी आयो आहियां। अल्लाह जे ॾमर, अल्लाह जे कहर, अल्लाह जे कावड़, अल्लाह जे नाराज़गी खां, जहन्नम जे बायुनि खां तव्हांखे ड्रेजारण आयो आहियां। उहे जेके नाफरमाननि जे लाइ रब अज़ाब, सज़ाऊं ऐं ज़िल्लतूं ऐं ख्वारियूं जोड़े छॾियूं आहिनि, उन्हनि खां बचण चाहियो था त डोड़ी अचो, तकड़ा अचो अल्लाह जे दर ते। सुभान अल्लाह। तवज्जो चाहींदुसि। मिसाल हिकड़ी अॻियों बाहि थी ॿरे पई, वॾी बाहि आहे, माण्हू सड़नि था, जलनि था, ऐं हिकड़ी राह बचण जी आहे हिन मस्जिद ॾे अचण वारी। पहिरियों चौधारी बाहि आहे, मां सॾींदुसि न, ओ बच्चा, ओ फ़क़ीरो, ओ मुरीदो, पहिरियों बाहि तो बचो, हे बचण जी जाइ हीअ त मस्जिद शरीफ़। जेको सॾ ॿुधंदो, जेको सॾ ते अमल कंदो, उहो बाहि खां बचंदो। सॾींदड़ सॾींदो, जंहिं सॾ खे ॿुधो क़बूल कयो, उहो बाहि खां बचंदो। पर जंहिं न सॾ ॿुधो या वरी सॾ ॿुधी अणॿुधो करे छॾियईं, बाहि में पाण सड़ंदो। जी कस कंहिंखे आहे?
सॾींदड़ खे आया इन माण्हू खे पाण खे कसा माशाअल्लाह सियाणा आहियो सम्झो था सॾींदड़ ख़ैर ख़्वाह हुआ तव्हांखे सॾे थो तव्हांजे ख़ैर ख़्वाही जे ख़ातिर कुरान फरमाए थो फफिरू इलल्लाह महबूब चई न त डोड़ी अचो अल्लाह ॾे भॼी अचो अल्लाह ॾे अॻियों जहन्नम जी बाहि आहे साड़ींदड़ अज़ाब आहे जलाईंदड़ अज़ाब आहे जहन्नम जी मुश्किल तरीन घाटी आहे उन खां बचण चाहियो था त मां मोहम्मद करीम तव्हांखे सॼां थो डोड़ी अचो भॼी अचो अल्लाह ही क़ुरान सॾो आहे ही हदीस सॾो आहे ही वली पीर बुज़ुर्ग अल्लाह वारा ये वरी मदीने वारे साईं जे तरफां तव्हांखे सॾण आया आहिनि ही करम आबाद बि हिकिड़ो सॾो आहे तव्हां ताईं सॾु पहुतो आहे पोइ जे सॾु पहुतो आहे ॿुधो आहे त हिन ते अमल करणु फर्ज़ आहे पाण खे बचाइणो आहे पर जेकॾहिं तव्हां इहे सॾ ॿुधी अणॿुधा करे छॾिया चारीअ जो चयो करे वॻु न वारियाऊं चारीअ जो चयो करे वॻु न वारियाऊं तॾहिं सारियाऊं जॾहिं हाञीअ संदो हुल थियो मतो आहीं मछ थुला थो थूना हणी तो जा ॾिठी अछ ते पाणीअ पुना ॾींहड़ा मिठा ही दुनिया फानी आहे अॼु सुभाणे मौत अचण वारो आहे ऐं अॻियों ॾाढा ॾुखिया अज़ाब रब ठाहे रखिया आहिनि जे बचण चाहियो था फफिरू इलल्लाह डोड़ी अचो पंहिंजे रब मस्जिद बंदि न थी आहे अल्लाह जे घर खे तालो न लॻो आहे रब जी रहमत खे बंदिश न पई आहे अल्लाह जी रहमत खुली पई आहे मालिक जा सॾड़ा थी रहिया आहिनि हय्या अल सलात हय्या अल फलाह तव्हां के सॾ ॿुधो था जी पोइ मिठा पोइ इन्हनि सॾनि खे सुणी उन ते अमल करणु पंहिंजे रब जे दर ते मोटणु रुजू इलल्लाह थियणु इहा मोमिन बाने जो कमु आहे ऐं तव्हां दुनिया पैसो ॾोकड़ माल मिल्कियत इन में फासी वियो न ख़ुदा यादि रहियो न क़ब्र यादि रही न आख़िरत यादि रही त नुक़सान कंहिं पीर फ़क़ीर जो न आहे नुक़सान तव्हांजो पंहिंजो आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई अरे न आई ओ दुनिया आहे धूड़ मोट मिठे मालिक जे दर ते दुनिया आहे धूड़ हे दुनिया आहे धूड़ मोट मिठे मालिक जे दर ते ओ छा तुंहिंजे मन में मस्ती न हीअ रहंदई रूड़ दुनिया धूड़ मोट मिठे मालिक जे दर ते दुनिया आहे धूड़ ओ हिरस हवस हट हो ॾाई हस्ती कल्ब मंझारा कूड़ दुनिया धूड़ मोट मिठे मालिक जे दर ते दुनिया आहे धूड़ चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
बेनियाज़ वॾो धाड़ेल हुयो पर धाड़ेलन जो चङो मुड़स हुयो टोली धाड़ेलन जी उन जे हेठां हुई रस्तनि ते बीहण काफ़िला लुटण माण्हुनि खे फुरण गरीबन के रुआरण सारी जिंदगी उन जी धाड़न में गुजरी फुरन में गुजरी आ एक काफिले ते हमलो कयो उन काफिले में अल्लाह जा बानड़ा भी हुआ अल्लाह जा सालिह बाना उहे बुने काफिले में हुआ जेमल काफिले जे मथा धाड़ेलन हमलो कयो आ वा टोली लुटे पई वरी चङो मुड़स ॾिसे पियो बीठो जेमल काफिले जे मथा धाड़ेलन हमलो कयो माल फुरींदा रहा पैसा फुरींदा रहा गरीब वेचारा छा कुछन हथियारन जे अॻियां काफिले वारा चुप हुया पर उन्हनि में हिकिड़ो अल्लाह जो सालिह बानो आ उहो हीअं ॿाहिरि निकिरी ऐं रड़ करे इहा आयत पढ़ी फफिरू इलल्लाह डोड़ी अचो पंहिंजे रब ॾे इन्नी लकुम मिन्हु नज़ीरुम मुबीन मां तव्हां चिट्टो पिट्टो ड्रेजारींदड़ आहियां अल्लाह जे बेनियाज़ ज़ात खां ख़ौफ़ ॾियारण वारो ड्रेजारण वारो आहियां मोटो पंहिंजे मालिक ॾे मोटो पंहिंजे रब ॾे जेॾीमहिल उन अल्लाह जे बाने सालिह बाने क़ुरान जी आयत मिठड़ी आवाज़ मां पढ़ी आहे वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना जेॾीमहिल अल्लाह जा बाना रब जे क़ुरान जूं आयतूं ॿुधंदा आहिनि उन्हनि जे दिलुनि में ईमान में वाधारो अची वेंदो आहे लम यखिरू अलैहा सुम्मन व उमयाना रब जा बाना गूंगा बोड़ा थी कुरान न ॿुधंदा आहिनि पर जॾहिं कुरान पढ़ियो वञे त उहे दिल जे कननि खे खोले रब जो क़ुरान ॿुधंदा आहिनि जॾहिं रब जो क़ुरान ॿुधंदा आहिनि त क़ुरान उन्हनि जे दिलुनि ते असरु कंदो आहे जेॾीमहिल हुन काफ़िले मज़ा अल्लाह जे बाने या आयत पढ़ी फफिरू इलल्लाह डोड़ी अचो पंहिंजे अल्लाह ॾे मोटी अचो पंहिंजे मालिक ॾे जेॾीमहिल या आयत पढ़ी आहे फुज़ैल जे कननि ते उन धाड़ेलनि जे चङे मुड़स जे कननि ते इन आयत जो आवाज़ पियो आहे त रड़ कई अल्लाह तां करे किरी पियो काफिले वारनि सम्झो उन धाड़ेलनि सम्झो त शायदि असांजे सरदार खे कंहिं तीर हयो आहे काफिले वारनि में को तीर लॻो आहे असां वारो सरदार किरी पियो आहे डोड़ी आया बदन खे ॾिसण लॻा साईं को तीर लॻो आहे का नेज़ो को भालो का तलवार लॻी आहे न बा मूंखे न तीर लॻो आहे न तलवार लॻी आहे अल्लाह जे क़ुरान जी आयत पढ़ी वई आहे उन क़ुरान जी आयत मुंहिंजे दिल ते असर कयो अखियुनि मां ॻोड़ा वहनि पिया ज़ार ज़ार रोए पियो मुंहिंजे मालिक जो सॾु आहे फफिरू इलल्लाह अल्लाह ॾे डोड़ी अचो जी अल्लाह सॾे थो ऐं असीं ग़फ़लत में असीं धाड़नि में फुरनि में फज़ैल ज़ार ज़ार रोए पियो इन क़ुरान जी आयत खे गौर ऐं फ़िक्र करे पियो अखियुनि मां लुड़क वहनि पिया वरी मस उथियो धाड़ेल फुरण लॻा तो काफिले मजा वरी बियो अल्लाह जो बानो निकतो आहे उन काफिले मजा अल्लाह जे साले बाने ॿाहिरि निकिरी ऐं रब जे क़ुरान जी वरी ॿी आयत पढ़ी आहे चो सल्लल्लाहु अलैहि या
काफिले मजा बियो खुदा जो बानो निकतो उन्हें धाड़ेलन जे अग्यां भी चयो अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शा कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। छा अञा वो वक्त न आयो आहे जो तव्हांजूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ में कंबी वञनि, तव्हांजूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ में ॾकी वञनि। तख़शा कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। अल्लाह जी याद में, अल्लाह जे ज़िक्र में तव्हांजूं दिलियूं ॾकी वञनि। छा अञा उहो वक्त न आयो आहे जो तव्हां पंहिंजे रब ॾे मोटो। जेॾी महिल रब जे बाने इहा आयत पढ़ी आहे वरी फुज़ैल रड़ करे वञी ॿियो भेरो ज़मीन ते किरियो आहे, फतकण लॻो। धाड़ेल टोड़ी आया सरदार अवांखे छा थियो आहे, छा तकलीफ़ आहे? तव्हांखे को तीर लॻो आहे का तलवार लॻी आहे? जी अबा न तीर लॻो आहे न तलवार लॻी आहे। रब जे बाने क़ुरान जी आयत पढ़ी आहे, मुंहिंजे दिल ते उन जो असर थियो आहे। सल्लल्लाहु अलैहि हे मोट मिठे मालिक जे दर ते दुनिया है धूड़। मोट मिठे मालिक जे दर ते मरी फुज़ैल बिन याज़ उन्हें फतकी फतकी उथियो आ, अञा सैं लंघे थी उथियो आ त काफ़िले मां वरी टियों खुदा जो बानो निकितो। उन्हें क़ुरान जी आयत पढ़ी आ। ए इंसानो, छा अञा तव्हां रब जे दर ते मोटण वारा न आहियो? छा तव्हां मूं रब जे दर ते मोटण वारा न आहियो? चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फइज़ा हुवा खसीमुम मुबीन। छा इंसान नथो ॾिसे असां उनखे पाणीअ जे नापाक फुड़े मां ख़लकियो आहे, पाणीअ जे गलीज़ फुड़े मां पैदा करे सोहणी सूरत ॾिनी, सोहणी शबीह ॾिनी, अखियूं हथ पेर जिस्म इज़त माल रोज़ी केॾियुनि नेमतुनि सां नवाज़ियो आहे। फ़इज़ा हुवा खसीमुम मुबीन। हाणे वरी इंसान दुश्मनी मूं रब जो बणिजी वियो आहे। हेॾा मूं एहसान कया वरी दुश्मन मुंहिंजो बणिजी वियो आहे। रब जो दर नथो वणे, रब जो घर नथो वणे, रब जे सॾ ते नथो अचे, सिपाही जे सॾ ते वञे थो, सरदार जे सॾ ते वञे थो, सूबेदार जे सॾ ते वञे थो, पर मूं रब जे सॾ ते नथो अचे।
अवलम यरल इंसान, छा इंसान नथो ॾिसे? अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन, असां कीअं उन खे पाणी जे नुतफे मां पैदा कयो। फैदा हुआ खसीमुम मुबीन, अॼु वरी दुश्मनी मूं रब जी ज़ात सां रखी। क़ाल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम, चए थो मां मरी वेंदुसि, मिटीअ में पइजी वेंदुसि, मुंहिंजूं हॾियूं बि ॻरी वेंदियूं। केरु उथारींदो, केरु जीआरींदो, केरु मूंखां पुछंदो? बसि दुनिया में जो कुझु खावां पीआं, मज़ा माणियां, गुनाह कयां या चङायूं कयां, केरु मूंखां पुछंदो, केरु मूंखे जीआरींदो? अल्लाह फरमाए थो मुंहिंजे लाइ मिसाल थो ॾिए, मुंहिंजे लाइ इहे ॻाल्हियूं थो करे त केरु जीआरींदो? पर छा इहो नथो ॾिसी त तूं उहो वक़्तु यादि कर जॾहिं तूं कुझु बि न हुए, तोखे कंहिं ख़लकियो हुयो? अण हूं त मज़ा रब तोखे पैदा कयो। अॼु तूं महर आहीं, अॼु तूं ख़ान आहीं, अॼु तूं वॾेरो आहीं, अॼु तूं ऑफिसर आहीं, अॼु तूं सिपाही आहीं, भोतार आहीं। इज़त आ, माल आ, रोज़ी आ, कंहिं ॾिनई, कंहिं नवाज़ी। अॼु तूं मूं रब जी ज़ात सां जंग थो जोटी, मुंहिंजी नाफ़रमानी थो करीं। ओ बाना कंहिं तोखे मग़रूर करे छॾियो आहे। सल्लल्लाहु अलैहि या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान तोखे करीम रब खां कंहिं बाहुड़ायो आहे, कंहिं तोखे पंहिंजे रब खां परे कयो आहे, कंहिं तोखे इहा मत ॾिनी आहे, कंहिं तोखे सम्झायो आहे। अलम यरल इंसान मा गर्रक अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान तोखे कंहिं पंहिंजे करीम रब खां गाफ़िल करे छॾियो आहे। अल्लज़ी ख़लक़क, जंहिं तोखे पैदा कयो, फसवाक, बराबर कयई, फअदलक, सैलिंगे कयई, हथ पैर अखियूं जिस्म जान इज़्ज़त माल हर तरह जे नेमतुनि सां नवाज़ी। उन रब खां तोखे कंहिं गाफ़िल कयो आहे? ओ मिठा, जेॾी महिल इहा आयत फुज़ैल बिन अयाज़ टियों भेरो इहा आयत ॿुधी आहे, वरी किरी पियो, भतके पियो। जेॾी महिल होश आयो, अख खुली, धाड़ेलनि खे चई त हिन काफ़िले वारनि खां जो कुझु लुटियो अथव सो वापसि ॾियो, जो कुझु फुरियो अथव सो वापसि ॾियो। अॼु मां तौबा ताइब थो थियां, अॼु अल्लाह जे क़ुरान मुंहिंजे दिलि ते असर कयो। अॼु खां वठी मूं धाड़ा फुरूं ही लुटण रस्ता फुरण मूं छॾिया। मां तौबा ताइब थो थियां, तव्हांखे मुंहिंजी इजाज़त आहे, जाॾे वणेव ताॾे वञो। अॼु खां वठी मां चवां थो अल्लाह अल्लाह यकीन की मुझो मालिक तू। ओ दियो अब्दुल लतीफ चे मोहब्बत सां
मिलाऊं तू ही तू ला ब्योवर कंजस की नकी मुझो साईं तू ही तू ला अब्द जोवर कंजस फुज़ैल बिन याज़ पंजे टोले जे धाड़ेलनि खे चयो तव्हांखे मुंहिंजी इजाज़त आहे जाॾे वणेव ताॾे वञो अॼु खां वठी मूं धाड़ा छॾिया मूं फुरो छॾियो अॼु खां वठी मां पंहिंजे रब जो दर थो वठां रब जे दर ते तौबा ताइब थो थियां सुभान अल्लाह धाड़ेलनि चयो उन जे साथियुनि चयो साईं असांजो सरदार तूं आहीं धाड़नि में फुरुनि में गुनाहनि में बुरायुनि में तूं असांजो अॻवान हुए पर जे अॼु तौबा ताइब थियो आहे त तौबा में बि तूं असांजो अॻवान आहे जे तूं तौबा थो करीं त असीं बि तोसां गॾु तौबा ताइब था थियूं सुभान अल्लाह पूरो टोलो धाड़ेलनि जो तौबा ताइब थियो ऐं उहे हड़ई धाड़ेल अलाह जा वली बणिया सुभान अल्लाह टिन आयतुनि उन्हनि जी तकदीर बदिलाए छॾी हो वेठा केतिरा क़ुरान जा दर्स थो ॿुधी केतिरियूं आयतूं थो ॿुधी पर तुंहिंजे दिल ते असर नथो थिए तुंहिंजी दिल खे को कलर लॻी वियो आहे जीअं कलर में मींहं वसण त बि साओ ॿूटो न थींदो आहे तुंहिंजे दिल खे बि को कलर लॻी वियो आहे क़ुरान असर नथो करे हदीस असर नथी करे रब जे दर ते मोटण नसीब नथो थिए सदाईं जे लाइ सम्झी थो त मां दुनिया में रहंदुसि दुनिया जा मज़ा माणींदो रहंदुसि पर मिठा अॼु मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पंहिंजे हीअं ते लिख ओ मुंहिंजा पिनी प्यारा ही दुनिया फानी थई बेवफा बेबका ज़िंदगी थई अॼु सुभाणे मौत अचण वारो या त तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां मरंदव कोन सदाईं जहिड़ा हूंदव जी सभई मौत बरहक आहे जेकॾहिं यकीन आहे मौत अचणो आहे अॻियूं अलाह जे अॻियां पेश थींदासीं अॻियूं क़ब्र में मुंहिंजो लजपाल मोहम्मद करीम ईंदो अमड़ छॾे वेंदी अबो छॾे वेंदो मिट मारवड़ा छॾे वेंदा अज़ीज़ करीब लतुनि सां लाश लटींदा मिटी वराए विझंदा पर क़ब्र में सामीअ में को छाती पाए न ॾिसंदो त अबे सां अलाए छा थियो अधे सां अलाए छा वियो वापरियो केरु क़ब्र में न ईंदो को सार संभाल न रहंदो पर उन सोढ़ी सामीअ में कारी कोठड़ी क़ब्र वारीअ में तुंहिंजो नबी मुंहिंजो नबी कुर्बदार करीम सुभान अल्लाह हिकिड़े बुज़ुर्ग फरमायो त मुंहिंजी क़ब्र एतिरी मथे ऊची ठाहिजो जे बीह सघिजे चयोसीं सामी त सोढ़ी ठाहिबी आहे सुम्हण जे लाइ तव्हां हेॾी वॾी ठारायो था जे बा मुंहिंजी वसीयत अथव मुंहिंजी क़ब्र हीअं उभी ठाहिजो जे मुंहिंजो लजपाल नबी मुंहिंजे क़ब्र में ईंदो त मां उथी इस्तक़बाल कयां सभु छॾे विया हू न छॾींदो सभु छॾे विया हू न छॾींदो वार थींदो वीर अलोम्या ईंदो मोहम्मद मीर ईंदो मोहम्मद मीर अलोम्या ईंदो मोहम्मद मीर सभु छॾे विया हू न छॾींदो सभु छॾे विया हू न छॾींदो ओ साणी थींदो सीर अलोम्या ओ मिठा जेॾी महिल लजपाल नबी अचे ऐं तोखां पुछे त तूं कहिड़ो जवाब ॾींदे तूं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे मां त पंहिंजो हाल ॾिसां थो मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल चलो पर पंहिंजो करीम करम
सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मेरे सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह करे सो दुख से कच जो विहाय में या रसूल अल्लाह वही जवानी आई पीरी तभी लजकान का पेई बारे विक के अञागते वधायो में या रसूल अल्लाह पलव में आए सब पाए जो आयो से अवाजे दरे मदायूं मां भूमि मुरसल करायो या रसूल अल्लाह ॿुधायो जॾहिं महबूब क़बर में ईंदा त कहिड़ो जवाबु ॾिबो पंहिंजे रब जे अॻियां कहिड़ो जवाबु ॾिबो पंहिंजे सुहिणे सरदार मदनी ताजदार जे अॻियां कहिड़ो कंधु खणबो ओ मिठा जे समझो था त मौत बरहका क़बर में हलणो आहे रब जे अॻियां पेश थियणो आहे मदनी ताजदार जे अॻियां हाज़िर थियणो आहे त पोइ अॼु वक़्तु अथव तौबा ताइब थी रब ॾे मोट कयो अमल सालिह कयो गुनाहनि जा रस्ता छॾियो बुराइयुनि जूं वाटूं छॾियो वाट उहा वठो जेका क़ुरान सेखारी आहे जेका मुस्तफ़ा ॾेखारी आहे छा अव्हां जो को मोटण जो ख़्यालु आहे या अञा मन मस्तियूं कंदव जी रब जे दर ते मोटण जो ख़्यालु आहे जंहिंखे ख़्यालु आहे मोटण जो जे रब जे दर ते मोटणो आहे त ही वक़्तु अथई मुद्दत अथई अॼु ई तौबा ताइब थी अॼु तुंहिंजो नालो अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि में सुभान अल्लाह रब वटि देर न आहे देर असां में आहे ॻाइणो हो ॻाईंदो वॼाईंदो हो ऐं उन ते गुज़र सफ़र उन जो ॻाइण वॼाइण ते हुयो पीरी अची वई कुड़ाड़प थी वई ॾंद भॼी विया आवाज़ जी शीरी मोकिलाए वई हाणे केरु दावत न पियो ॾिए पंहिंजे फंक्शन में शादियुनि में केरु दावत न पियो ॾिए ॿाहिरि निकितो शहर जे ॿाहिरां खॾा हुया ओॾनि जी मिटी कढंदा आहिनि उन खॾनि में वेठो आहे उहो रबाब जेको वॼाईंदो हो ॻाईंदो हुयो उहो रबाब वॼाए चए पियो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम कॾहिं त हुस्न हुयुमि जवानी हुयुमि आवाज़ में मिठास हुयुमि माण्हू दावतूं ॾेई वठी वेंदा हुया अॼु को मुंहिंजो आवाज़ ॿुधण जे लाइ तयारु न आहे मुंहिंजा मौला को मूंखे दावत ॾियण जे लाइ तयारु न आहे को मुंहिंजो राग ॿुधण वारो न आहे मालिक अॼु मां पंहिंजो राग तोखे थो ॿुधाए जॾहिं राग ॻाईंदो हुयुसि माण्हू मूं ते घोर कंदा हुआ पैसा ॾींदा हुआ मुंहिंजो गुज़र सफ़र थींदो मुंहिंजा मौला अॼु मां पंहिंजो राग तोखे थो ॿुधायां घोर तूं ॾिजां केॾो बि गदलो आहे गुनहगार आहे पर जॾहिं रब जे दर ते मोटे रब्बुल आलमीन जल शानू खे अर्ज़ करे मुंहिंजा मौला मुंहिंजो राग तूं ॿुध मूंखे मज़ूरी बि तूं ॾे घोर बि तूं ॾे ईअं रोए बि पियो ऐं आजिज़ी सां रब खे सॾड़ा बि करे पियो अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन उनखे रब जे तरफ़ां इल्हाम थियो आहे त वञ मुंहिंजो बानड़ो मूंखे राग थो ॿुधाए
वञो उनखे वञी मज़ूरी पहुचाए। जेॾी महिल अमीरुल मोमिनीन पैसा खया थैली पैसनि जी खणी हलियो आहे, समझी त को वली हूंदो, को बुज़ुर्ग हूंदो, अलाह वारो हूंदो जंहिंजे लाइ रब जो हुकुम मिलियो आहे। वञी ॾिसे त हू त मीरासी आहे, हू त ॻाइण वारो मंगणहार। रब सां मुनाजात पियो करे, वो रबाब वॼाए पियो, पंहिंजे रब सां आज़ी इल्तिजा पियो करे। जेॾी महिल अमीर खे ॾिठई त हीअं ॾकण लॻो त मूंखे सज़ा ॾींदो, अलाए छा कंदो। चइबा ड्रिजु न ॾकु न, मां सज़ा ॾियण न आयो आहियां, तुंहिंजे रब तोॾे ही पैसा तुंहिंजी खोर मोकिली आहे। सुभान अल्लाह। ओ मिठा अमीरनि जे दर ते बिठोड़िए, MP MNA जे दर ते बिठोड़िए, ऑफिसरनि जे दरनि जा बि धिका खाधई, पर केॾी महिल त पंहिंजे रब जे दर ते मोड़। हे मुंहिंजो साईं तूं ही तूं अला बेदरवी जस की न की, मुझो मालिक तू ओजरा जोश जलाया, बुकियों में लाती आबू, तू ही तू बेदरवी जस की न की, मुझो मालिक तू, जो तू ही तू, मुझो मालिक तू ही तू, बेदरवी जस की हदीस कुदसी है। इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी है, हजरत माकिर बिन यसार रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत हो फरमाए त अल्लाह पाण फरमायो, रब जो फरमान आहे, यब्न आदम तफर्रिग लिबादती। रब फरमाए तो ओ आदम जा पुट, मुंहिंजी इबादत जे लाइ वांदो थी वञ। तोखे घणा कम आहिनि, तोखे घणियूं मशगूलियूं आहिनि, कारोबार आहे, बनी आहे, बच्चा आहिनि, घर तड़ो आहे, औलाद याला, घणा कम अथई, पर कुझु देरि मूं रब जे लाइ वांदो थी आ मुंहिंजे दर ते। यब्न आदम तफर्रिग लिबादती, ए आदम जा पुट मुंहिंजी इबादत जे लाइ वांदो थी वञ। अमलो क़ल्बक ग़िना, तुंहिंजे दिलि खे शाहूकारी सां भरे छॾींदुसि, शाहूकारी सां ग़िना सां तुंहिंजी दिलि खे भरे छॾींदुसि। व अमलो यदक रिज़्का, तुंहिंजे हथ खे रिज़्क सां भरे छॾींदुसि, दिल बि घनी करे छॾींदुसि ऐं हथ बि भरपूर करे छॾींदुसि। चवंदा आहिनि अदा हथ में कुझु कोन्हे, अदा हथ ख़ाली अथमि, अदा मुंहिंजे हथ में का शइ कोन्हे। रब फरमाए तो तुंहिंजो हथ ख़ाली आहे, मां तुंहिंजो हथ भरे छॾींदुसि। रब जो फरमान सचो आहे, यकीन आहे रब जे फरमान ते। रब फरमाए तो या अंब अमलउस यदक रिज़्का, तुंहिंजे हथ खे रिज़्क रोज़ी सां मां रब भरे छॾींदुसि। यब्न आदम ला तबाअद मिन्नी, ए आदम जा पुट मूंखां परे न थी, मुंहिंजो दर परे हटी न वञ मुंहिंजे दर खां। अमलो क़ल्बक फ़क़रा, तुंहिंजे दिलि खे मोहताजी सां भरे छॾींदुसि। मुंहिंजो दर छॾी दिल मोहताज करे छॾींदुसि।
व अमलो यदक शुगला तुंहिंजो हथ कमनि सां भरे छॾींदुसि कम धंधा धंधा कंदे पर रोज़ी सोली न मिलंदई सॼो ॾींहुं लोड़ींदे सॼो ॾींहुं कम कंदे पर पूरी न पवंदई रिस्क जी बरकत न हूंदई मुंहिंजो दर छॾे दुनिया जे पुठियां लॻे त दुनिया बि हथ न ईंदई ख़ुदा बि न मिलंदई पर जे मुंहिंजे दर ते अची त मां रब बि मिलाए ऐं दुनिया सां बि मालामाल करे वाइरो कीमिया जो नुस्ख़ो अथव सुखियाई जो नुस्ख़ो अथव शाहूकारी जो नुस्ख़ो अथव अरे अल्लाह जे दर ते अचो दिल बि शाहूकार हथ बि भरपूर रिस्क सां रोज़ी सां माल सां दौलत सां पैसे सां तव्हांजा हथ बि भरपूर थी वेंदा तव्हांजी दिल बि शाहूकार थी वेंदी जे रब जे दर ते मोट जे रब जो दर छॾियो त दिल बि ख़ाली सुञाई वारी दाह हथ बि ख़ाली हाँ हथनि में पोयो कंदे लोड़ींदे पियो सॼो ॾींहुं महिनत मज़ूरी कंदे खोड़ माण्हू था अचनि साईं घर जा 10 भाती आहियूं कमायूं था पर पूरी न आहे हिकिड़ो माण्हू मूंखे पियो चवे चईं 5 भाती आहियूं कमाइण वारा रोज़ानो लख 2 लख रुपया कमायूं था पर पूरी न आहे पैसा अचनि था वञनि हले काॾे था का ख़बर नथी पवे वठी वियो मूंखे घर में साईं दुआ घुरो पोइ उते वेहारे मूंखे दान ॾिनई साईं ही मूंसां हाल आहे हेॾी असांजी कमाई आहे 5 भाती कमाइण वारा आहियूं पर पूरी नथी पवे मुंहिंजो ही छा आहे पासे में मस्जिद हुजे मुनारो वॾो हुजे मुंहिंजो ही छा आहे चईं मस्जिद आहे जो वेंदो ई मस्जिद ॾे की नसीं मस्जिद ॾे नमाज़ कोन पढ़ा मुंहिंजो हेॾो वॾो मुनारो तोखे नज़र नथो अचे त इहो अलाह जो घर आहे पाण ॿुधंदो ई चईं 5 ई वक़्तु ॿुधंदो आहे मुंहिंजो अलाह जे सॾ ते सॾ ॿुधी हाज़िर नथो थी पोइ किथां तुंहिंजी पूरी पवंदी पुट रोज़ी अल्लाह जे हथ में आहे तव्हां भली कमायो महिनत कयो पर मिलंदो उहो जेको रब चाहींदो आहे तूं मथो मारे पंहिंजी पत्थर सां मथो हण जबल सां मथो टकरा मिलंदो ई उहो जेको कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो वात वारो ॻभो चपाड़ियल गिरो बि ॿाहिरि उछलाए आहे वात में पियल शइ बि हेठि किरी पवंदी आहे छो त उहा तुंहिंजे नसीब में कोन्हे नसीब युसीब वलो बैन जबल जेको तुंहिंजे नसीब में आहे न 2 जबलनि जे अंदरि 2 जबलनि जे विच में हूंदो उतां बि कढी रब तोखे आणे जे नसीब न आहे त चपनि मज़ा शइ किरी थी पवे जे नसीब आहे त जबलनि जे विचां में रब कढी पेश थो करे तव्हांजी सोच इहा आहे त मां लोड़ियां लोचां कमायां मुंहिंजी कमाई सां मूंखे मिलंदो कमायो भली पर रब जेसी न चाहींदो न कुझु न मिलंदो केतिरा माण्हू आहिनि सारी ज़िंदगी में मेड़ण चूंडण में लोड़ण लोचण में पर हथ कुझु बि न आयो छो त रब नथो ॾिए न ओ मिठा ओ मुंहिंजा दा अल्लाह जे दर ते मोटण वारो रब फरमाए थो त मुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजो हथ रोज़ी सां भरे छॾींदुसि तुंहिंजी दिलि शाहूकार बनाए छॾींदुसि पोइ छा आहे रब जे दर ते मोटणो जी पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सची दिलि सां तौबा ताइब थियो माफ़ी वठो मुंहिंजा मौला जेकी ॾोह ॾिंगायूं थियूं मूंखे बख़्श कर माफ़ी वठो ऐं ॿिए नंबर ते अमल सालिह शुरू कयो 5 वक़्त नमाज़ पढ़ो जेके बि नमाज़ न पढ़ंदा आहियो 5 वक़्त नमाज़ पढ़ो मस्जिद जो बंदि कयो ऐं सुहारी रखियो अलाह जो ज़िक्र कयो क़ुरान जी तिलावत कयो चङे रस्ते ते हलो भली कमकार बि कयो पोइ कणनि खे रब ख़रार बणाए ख़ुदा जो कसम आहे रब राज़ी थींदो आहे न उनजे कणनि खे रब ख़रार बणाए छॾींदो आहे फ़क़ीर इहा आहे
मुझे तॾहिं ते आया आहियो मां तव्हांखे उहो नुस्ख़ो थो ॾियां जेको मुंहिंजे पीर मुंहिंजे मुर्शिद मूंखे सेखारियो ख़ुदा जो कसम आहे ॿिन्ही जहाननि में इज़त मिलंदव रोज़ी मिलंदव कामयाबी मिलंदव कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदव सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम अहमद रिवायत दिया इमाम इब्न हिब्बान या रिवायत दिया इमाम हाकिम शहीद इमाम बैहकी रिवायत दिया हजरत अबू दरदार रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मुझे लजपाल नबी मदीने वाले ताजदार फरमायो मा तलअत शम्सुन कत इल्ला बुइस बिजंबतिहा मलकान इन्नहुमा युसम्मिआन अहलल अर्द इल्ला सकलैन या अय्युहन नास हल्लुमू इला रब्बिकुम थकजी पिया आहियो जी जुमे जे ॾींहुं हरू भरू निंड ईंदी आहे ख़ुतबो चवंदो न इमाम ख़ुतबो पढ़ंदो त झूठा वेठो लहंदो जागो था मदीने वाले साईं फरमायो त रोज़ानो तवज्जो सां ॿुधो रोज़ानो जेॾी महिल सिज उभरंदो आहे त उन सिज जे ॿिन्ही पासनि जा मलाइक बीहंदा आहिनि हिकिड़ो हिन पासे ॿियो हिन पासे जेॾी महिल सिज उभरंदो आहे मलाइक उन सिज जे पासड़े में बीही रड़ कंदा आहिनि इंसान ऐं जिन इन ॿिनि मखलूक खां सवा ॿी 18,000 मखलूक उहो आवाज़ ॿुधंदी आहे बस इंसान ऐं जिन नथा ॿुधनि बाक़ी सारी मखलूक उहो आवाज़ ॿुधंदी आहे ओॾी महिल मलाइक सिज उभरण वक़्तु चवंदा आहिनि या अय्युहन नास हल्लुमू इला रब्बिकुम ए इंसानो मोटी अचो पंहिंजे रब ॾे मोटी अचो पंहिंजे रब ॾे मोटी अचो हर ॾींहं में फरिश्ता ऐलान कंदा आहिनि इंसानो मोटी अचो पंहिंजे रब ॾे मोटी अचो पंहिंजे रब ॾे मोटी अचो पंहिंजे रब ॾे साईं फरमाइनि था पोइ फरिश्ता चवंदा आहिनि फ़इन मा क़ल्ल व कफ़ा ख़ैरुम मिम्मा कसुर व अलहा थोरी रोज़ी जेका ज़रूरतुनि खे पूरा करे उन घणी रोज़ी खां भली आहे जंहिंमें परेशानियूं हुजनि घणी रोज़ी घणो माल घणियूं मिल्कियतूं घणियूं बनियूं ज़र ज़ेवर घणा पर परेशानी ॻणती निंड न अचे आराम न अचे इन घणे माल खां थोरी रोज़ी भली जंहिंमें सुकून जी निंड अचे ज़िंदगी सुखी गुज़रे ये मलाइक ऐलान कंदा आहिनि वरी साईं फरमायो वला गरब शम्सुन कत इल्ला वबुइस बिजंबतिहा मलकान युनादियान जेॾी महिल सिज लहंदो आहे सिज जे लहण जे वक़्त में ॿ मलाइक हिकिड़ो हेॾों बीहंदो ॿियो होॾों बीहंदो उहे मलाइक रड़ करे ऐलान कंदा आहिनि अल्लाहुम्मा अज्जिल लिमुनफिक़ि खलफा व अज्जिल लिमुमसिकि तलफा उहे मलाइक चवंदा आहिनि मौला जेको सखी आहे उनखे वधाए सखीअ खे वधाए सखीअ खे वधाए सखीअ खे ए मुंहिंजा मौला बखील खे बर्बाद कर बखील खे बर्बाद कर बखील खे बर्बाद कर
हर सिज लहण जे टाइम ते ये मलाइक ऐलान कंदा आहिनि इंसाननि जिन्ननि खां सवाइ ॿी हर मखलूक जो आवाज़ ॿुधंदी हे मुंहिंजा मौला जेके सखी हिन उन्हनि खे मालामाल कर ऐं मलाइक जेका दुआ घुरे सां रद न थींदी आहे समझो था ॻाल्हि खे फ़रिश्ते जी दुआ रद न थींदी आहे मलाइक चवनि था मौला जेको बख़ील आहे उनखे बर्बाद कर सखीअ खे मालामाल कर सुभान अल्लाह पोइ तव्हां सखी थींदव ने बख़ील थींदव जवाब ॾियो जी भली पंहिंजे ज़रूरतुनि में पूरा कयो पर कुझु न कुझु पंहिंजे हलाल कमाई में अलाह जे रस्ते में बोड़ चाढ़ियो न उन में थोरो पंहिंजो रहो सवायो कयो पाणी सवायो विझो उहो थोरी न परे जी मोल साहब ॾे मांगड़ी मोकिले छॾियो मस्जिद में को मुसाफ़िर को वाटाड़ू को परदेसी कंहिंखे मानी गभो खारायो कंहिंखे खजूर जी गड़ी ॾियो कंहिंखे पाणी लप पियारियो कंहिंखे खीर चुकी पियारियो सुभान अल्लाह ज़रूरी न आहे तव्हां लख रुपया लुटायो ज़रूरी न आहे तव्हां बनी लिखी ॾियो पंहिंजो कंहिंखे ग़रीब में उहे जेके बनियूं तव्हां लिखी ॾींदो था मूंखे बि ख़बर आहे फ़क़ीरनि खे जेके पोस्की जा पटका तव्हां ॿधाईंदो या मूंखे बि ख़बर आहे कुझु न कुझु साईं फरमाइनि था ख़ैरात खे घटि न सम्झो भली बकरीअ जो खुर ख़ैरात कयो था इहो बि क़यामत जे ॾियारे उहो त चपल जेॾो वज़नी थी तव्हांजे अमलनि में तोड़ियो खजूर जी हिकिड़ी पेशी बि ख़ैरात कयो इहा बि जबल जहिड़ी वज़नी थी तव्हांजे अमलनि में तोड़ी वेंदी बखील न हुजो कंजूस न हुजो बखील अल्लाह जो दुश्मन आहे सखी अल्लाह जो दोस्त आहे अल्लाह जे रस्ते में ॻणींदो वरी नोट बि उहो ॾींदो जेको बस वारो बि न वठे फाटल चतियूं लॻियल बखील न बणिजो बखील रब खे पसंदि न आहे सखी रब खे वणंदो आहे साईं फरमाइनि था मलाइक ऐलान था कनि मौला सखीअ खे मालामाल कर बखील खे बर्बाद कर फ़रिश्ते जी दुआ खपे जी सर्दी जी मौसम अची वई आहे ॾिसो पाड़े में को ग़रीब आहे सवड़ियुनि जा ढेर रखिया आहिनि वरी मायुनि जी मिल्कियत आहे रिलियूं सवड़ियूं ॾिसो को मदरसो आहे के तालिब आहिनि के मुसाफ़िर आहिनि के वाटाड़ू आहिनि का रिली कंहिंखे ख़ैरात ॾिनई कंहिंखे सवड़ को विहाणो ख़ैरात ॾिनई खुदा जाने तोखे जन्नत जा अल्लाह एवज़ा मुआवज़ा बहिश्त जा अता फरमाईंदा सुभान अल्लाह के गरीब जे कम अची वे के मिस्कीन जो मददगार थी वे अल्लाह वरी तुंहिंजो मददगार बणजी वेंदो कम नथो थिए मसलन का मुश्किल अची वई आहे का हाजत आहे ज़रूरत आहे कम नथो बणिजे मथा खथा ॾाढा ॾिना अथई कम न थियो ख़ैरात कर सदको कर अल्लाह तुंहिंजे लाइ आसानी जो रस्तो खोलींदो वञी आज़माई ॾिस हा सदको मुसीबत टारींदो आहे दुआ शामत हटाईंदी आहे सदको बीमारियुनि जी दवा आहे दुआ बीमारियुनि जो इलाज आहे सदको ऐं दुआ ॿ शयूं ख़ैरात ऐं दुआ कॾहिं बि इन्हनि ॿिनि शयुनि में ग़िफ़लत न कंदा कयो पंहिंजे रब जे दर ते मोटो निमाज़ 5 वक़्त पढ़ो हाणे वरी बहानो कंदा थी वियो आहे सी बची वियो आहे न बेटा ई सुणे फरमायो जन ते सवड़ सिक जी तन ते पवे न पारो जन खे सवड़ सिक जी तन ते पवे न पारो सावणो ऐं सियारो दिल तां दोस्त न विसरे सुभान अल्लाह सियारे जूं रातियूं वॾियूं जागो इबादत कयो नफ़िल पढ़ो तहज्जुद पढ़ो ज़िक्र कयो दुआ मुनाजात कयो
नंढ बि कयो इबादत बि कयो ॾींहं नंढा सियारे जा जे नफ़ली रोज़ो रखो त तकलीफ़ ई न थींदी सुभान अल्लाह हाँ? साईं फरमाइनि था सियारे जी मौसम मोमिन जे लाइ लुट जी मौसम आहे लुट मुनाफ़िक जे लाइ सियारो ॾाढो ॾुखियो आहे साईं फरमाए त मुनाफ़िक खे ॿ निमाज़ूं ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि हिकिड़ो फजर जी निमाज़ ॿियो सोमाणी जी निमाज़ मुनाफ़िक खे ऐं मोमिन बाने खे इहे ॿ निमाज़ूं अहिड़ियूं वणंदियूं आहिनि जीअं ईद जी ख़ुशी थिए ईअं मोमिन सोमाणी फजर पढ़ी ईद वांगुरु ख़ुशि थींदो बहानो न कजो सियारे जो सीअ जो उज़ुर न कजो भाइरो भेनरो सियारो मल्हाए ॾेखारजो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या सहीह इब्न हिब्बान में रिवायत है हजरत इमरान बिन हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो मानिन कता इल्लल्लाह अज़्ज़ व जल्ल कफ़ाहुल्लाहु कुल्ल मऊन मुझे तवज्जो कयो तो मैं तर्जुमो बयान कयां सुभान अल्लाह सरकार फरमाइन था जेको माण्हू हर शइ खां कटिजी अल्लाह जो बणिजी वञे सुभान अल्लाह हर शइ खां दिलि खे कटे अल्लाह ॾे मुतवजे थी अल्लाह हुनजी हर ज़रूरत जो ज़ामिन सुभान अल्लाह लख जी ॻाल्हि आहे जे सम्झो साईं फरमाइनि था हर शइ खां कटिजी दिलि जो तालुक हर शइ खां कटे रब ॾे जोड़े उन जी जाब ज़रूरत हाजत मोहताजी आहे कुझु का शइ खपे थी अल्लाह हुन जो ज़ामिन आहे ऐं साईं फरमाइनि था वरज़क़हू मिन हैसु ला यहतसिब जेको अल्लाह ॾे मुतवजे थी वियो आहे न उनखे अहिड़ी जाइ तां रोज़ी ॾींदो जिते उनजो वहम गुमान बि न हो जिते उनजो वहम गुमान सोच फिक्र बि न हूंदो उतां रब उनखे रोज़ी मोकिलींदो फरमाईंदो तूं मूं ॾे मुतवजे थियो आहीं हाणे ॾिस रंग वेही त मां कीअं थो तोखे नवाज़ां सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था जेको अल्लाह खां कटिजी दुनिया ॾे मुतवजे थी वियो अल्लाह उनखे दुनिया जे हवाले करे छॾींदो बस परेशान परेशान ॻणतियूं सौदा फिक्र उरी न पूरी न रात जो आराम न ॾींहं जो आराम रात ॾींहं परेशानी में गुज़ारींदो जे अल्लाह जो दर छॾे दुनिया ॾे मुतवजे थियो आहे न दुनिया मिलंदी न ख़ुदा मिलंदो पर जे ख़ुदा ॾे अचे त दुनिया बि मिलंदी ख़ुदा बि मिलंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई पंहिंजे रब ॾे मुतवजे थींदव पंहिंजे मालिक जे दर ते ईंदव जी शुरूआत कयो अॻिते रस्ता रब पाण खोलींदो सुभान अल्लाह शुरूआत कयो पाणे ईंदुमि होत पर आऊं बि कुझु अॻु भरी थियां मथां चए बलोच त कमीणीअ मां की न थियो करम रब कंदो मदीने वारो मीर पाण महिरबानी कंदो पर कुझु दिक़त असांखे ॿुधाइणी आहे हाँ बस अॼु खां वठी तव्हां पंहिंजे रब ॾे मुतवजे थियो पंहिंजे मालिक ॾे उनजा फर्मा बरदार नेकी जे रस्ते ते जेतिरो पुॼी सघे चङा कम कयो गुनाहनि खां बचो जेतिरो थी सघे अल्लाह जी फर्मा बरदारी वारी वाट वठो इंशाअल्लाह तव्हांजे लाइ अॼु ई रहमत जा दर खुली अॼु ई अताउनि सखाउनि महिरबानी जा दर खुली अल्लाह करीम जल शान शान असां सभिनी खे
अमल जी तौफीक नसीब फरमाए, रुजू इल्लाह नसीब फरमाए, आमीन। पंहिंजे मालिक जो सच्चो फरमा बरदार इबादत गुज़ार अल्लाह ताला जल्ल शान जो सच्चो मानो बंदण जी तौफीक अता फरमाए। कमा अलैहि इल्लल बलाग। ही बटे किताब आया है ताज़ो शायरी जो किताब आहे रूहुल कलाम। या शायरी तव्हां पढ़ो, हिन में नसीहत आहे, ज़िक्र फ़िक्र जूं ॻाल्हियूं आहिनि, अलाह खे राज़ी करण जो रस्तो आहे। ॿियो किताब आहे पखी अड़नि परवाज़, हिन में जामियो नसीहतूं आहिनि। ऐं टियों किताब आहे सुन्नियुनि जा सरवाण, मवाइज़ हसना जो 9 जिल्द आहे, सुन्नियुनि जा सरवाण। हिन में आलम इस्लाम जो अज़ीम शख़्सियतूं, उन्हनि जो तज़किरो आहे, उन्हनि जी तारीफ़ आहे, उन्हनि जी ज़िंदगी जा अहवाल आहिनि। पढ़ंदो त ख़बर पवंदी त असांजे अकाबिर जी ज़िंदगी कीअं गुज़री हुई, असीं कींदा ज़िंदगी गुज़ारियूं ऐं असांजे अकाबिर पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी। इन पढ़ण सां तव्हांखे हिम्मत पैदा थींदी, रब ॾे मोटण जी तौफ़ीक नसीब थींदी। अलाह करीम जल्ल शानो असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक नसीब फरमाए। इंशाअल्लाह जुमे जी निमाज़ थींदी, ख़ुतबो थींदो पहिरीं, पोइ जुमे जी निमाज़ थींदी, उन खां पोइ इंशाअल्लाह लंगर थींदो। अलाह करीम जल्ल शानो असां सभिनी जे हाल खे रहमत फरमाए।